मजलूम 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 इम्तियाज भाई मुझे जो छुट्टी दे रहे हैं बेखबर हालात जी। हालात में सर छोकरा आया छुट्टी पे बस बाहर निकल गया खाना को बाद में देखो कुछ तैयार निकल रहे हैं। अच्छा ठीक है। हेलो साहब जी साहब हेलो माशूक खान जी सर जी जी चलो ठीक है मेहरबानी। इम्तियाज जी साहब सरदार माशूक खान जो हुक्मा बाबर या फजल मामिरन में तव्हां खे जेको बि हथ अचे इनकी दुकान खाने में आनियो। ये सर हेलो जी सर जी सर सरदार साहब असांखे जेको आहे न माशूक खान फोन कई जी जी बस ये इन्हनि ॿिन्हिनि मां जेको बि असांखे हथ आयो इन्हनि खे जेको आहे न जेल में वाड़ींदासीं। जी सरदार साहब जी हा जी हा महिरबानी। इम्तियाज ये सर सरदार बिलम खान जी फोन आई हाणे जी जेके भी सिपाही जाते जाते ड्यूटी ते आहिनि जल्दी सभिनी खे फोन करे थाने ते घुराए। सर हेलो कमरदीन ॻाल्हाए पिया जी हा काथे अच्छा चौकी तो थाने ते अचिजो ठीकु आहे हा जल्दी में ठीकु आहे। सरदार बिलन खान जी फोन आई आहे फजल में जहां बाबन इन मां जेको भी तव्हांखे नज़रे थाने ते वठी छा साहब फजल त हाणे ॾिसी आया हो डॉक्टर जमादार सां गॾु थी जमादार वञे छा सां हाणे थाने ते वठी ठीकु आहे साहब ठीकु आहे। अचो जमादार हलो। साहब अचे जे आज चौंदा हो गिरफ्तार करे ॾेखारे मां ॾिठोसि मां। अरे खसीस टके हारी जी करे तव्हांजी औकात छा सरदार साहब ॿुधाए था
साहब ए चेरे मां कुछ गालाइंदुम तव्हां सां। छा ॻाल्हाईंदे रे? साहब असांजो कहिड़ो ॾोह आहे? असां छाजे ॾोह में मत वेठी आहियां? सरदारनि सां पिटाए थो हाणे ॾोह पुछे थो। साईं छा सरदारनि सां फिटायासीं? ॿार असांजी सरदार असांजे ॿार ते कब्ज़ो करे थो पियो। साहब ॿार बि असांजी बदिराइनि बि असांखे ज़ुल्म में असां ते कनि। घणी बक बक कए वञी बक कर संतरी खाने बड़ में खड़ी हलो। बंद कर चल। सरदार ना पिटाई हुआ। हेलो साहब काली कोठी में बंद थी। हेलो सरदार साहब मुबारक हो जी फजल गिरफ्तार थियो। ठीक है मेहरबानी। कैसे चुका सही है जी जी। चलो ठीक है शाम माशूक खान का घुराई तुम तव्हां भी जो हमारे बंगले थे सुठो आज कोशिश कयो भाई बाबन का मिली वने तो उनखे गिरफ्तार करे छॾियो। सही है ठीक है शाम जो ठीक है। सरदार बुलंद खान अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम माशूक खान खुश आयो ॿियो ख़ैर आहे? खैर आहे सरदार खुश आहे ख़ैर आहे अल्हम्दुलिल्लाह। माशूक खान हिकिड़ो त एस एच साहब ॿधी छॾियो बाक़ी रहियो ॿियो ॿिए खे डुकाए हिनखे ॿधरायूं था। जीअं ई इहे ॿई ॿधिजी वञनि ईअं ई तूं विहांउ जी तयारी कर। विहांउ बि 6-7 ॾींहं करिणो आहे। इन्हनि खे मां 10-15 ॾींहं अंदरि हणाए निकाह कराए पोइ इन्हनि खे ॿाहिरि कढाईंदुमि। जीअं इन्हनि खे ख़बर पए त बिलन खान सां पिटाइण जो अंजाम छा हूंदा। बिलन खान आहे का मज़ाक न आहे। हाणे मूंखे लॻे थो त एस एच खे मां घुरायो उहे अचण वारो आहे उन सां ॻाल्हाए करे हिन बाबन खे ई ॿधाए छॾियूं। जीअं उन्हनि जे न घर में केरु हुजे न ज़मीननि ते केरु हुजे आज़ादु थी करे पोइ पंहिंजे पुट खे मां घोट बणायां। मुंहिंजी दिलि जी आस पूरी थी वञे माशूक खान। हाँ बाबा हाणे मां दिल खुश करे छॾिया सफ़ा। सरदार बुलंद खान हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे। इन में असांजो ई भलो आहे जो बाबन अली बि गिरफ़्तार थी वञे थो। वधीक तव्हांजी मर्ज़ी एस एच साहब अचे थो ॻाल्हायूं। अॻे पोइ दौर लालच जो आहे। एस एच खे हणंदा पैसा मुंहं में पाणी अंदरि करे ॾींदो माशूक खान। ख़बर पवंदी हिननि ग़रीबनि खे त बिलन खान सां पिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि हिन बाबन जी हिन बाबन खे 2-3 ॾींहंनि में मां अंदरि थो करायां। पोइ तूं देरि न कजांइ विहांउ जी तयारी करे छॾ। विहांउ मां 1 ॾींहुं 2 में कराए छॾींदुमि इंशाअल्लाह। मैं पंहिंजे पुट खे घोट बणाईंदुमि।
अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम सलाम एसएचओ साहब, खुश आए बियो खैरा। सरदार साहब इंशाअल्लाह, सरदार साहब खुश आए बियो। वेहो वेहो एसएचओ। एसएचओ साहब खुश आयो बियो खैरा। सरदार साहब ताईं दुआ अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। एसएचओ ॿियो ख़बर कॾहिं था वरी ॿधो बाबन खे? सरदार साहब जॾहिं वरी इहो बाबन वर चढ़ियो त हिनखे बि वठी करे काली कोठड़ी में अंदरि कंदासीं। एसएचओ साहब बाबन के अंदर कंदो त तव्हांजी भलाई थी पवंदी, असांजी भलो थी पवंदो। माशूक खान इंशाअल्लाह इहो बि जल्द गिरफ़्तार थी पवंदो, को मसलो ई न आहे। वॾा मुजरिम पकड़ी तो एसएचओ साहब ये टके जो हारी आहे, एॾी देर छो लाथी थी? सरदार साहब कॾहिं बि एसपी जो थाणे ते छापो लॻी सघे थो। हिकु त असां ॿधो आहे, ॿियो बि ॿधूं त हुनखे छा जवाबु ॾींदासीं, कहिड़ो जवाबु ॾींदासीं, त कहिड़ी ॾोह में ॿधो आहे। इन जे करे मूं पाण ढर ॾिनी अचां थो सरदार साहब, बाक़ी तव्हांजो हुकुम। सही थो करे ॻाल्हि एसएचओ, हिननि जी ॿाराणी तबियत आहे अञा। जीअं ई तूं बाबन खे गिरफ़्तार करे मूंखे इतला ॾिजांइ, बाबन गिरफ़्तार करे उन ते खून जो केस हणी ऐं फज़ल मांखे ॾेई छॾिजांइ। फज़ल मां पंहिंजे माण्हुनि खे ॿेले में ॾेई छॾींदुमि, तूं हिकिड़े ई अंदरि कंदे। एसपी खे चइजांइ खून जे केस में आयल आहे, बाक़ी खून मां पाण ॼाणाईंदुमि। तूं बेफ़िक्र थी रहो एसएचओ, बाक़ी तुंहिंजे ई घरे एसएचओ सभु कुझु पहुची चुको आहे। हमदार खे मां ॾेई छॾियो, तूं बेफ़िक्र थी वञ। सरदार साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी असांजे मथां। सरदार साहब मां हाणे इजाज़त वठंदुमि, राउंड ते वेंदुमि, ठीकु आहे? तव्हांखे इजाज़त आहे? ठीकु आहे सरदार साहब। माशूकान एसएचओ घर बाबा कुझु पहुचा आहे। मुंहिंजो कमदार कोन्हे को, पंहिंजे कमदार खे मां ॾे मुंझ। एसएचओ घर चांवर ऐं गाॾी हिनजी मुंहिंजी छॾ, जीअं उहो पंहिंजो पालतू कुतो थी रहे। ईअं न त एसएचओ वरी ॿी धुर खणी वञे। पैसे जो दौर लॻो पिया बाबा, सम्झे? सरदार साहब कन जी गाॾी 3 कटा चांवर ऐं 5 लख रुपया मां मोकिले छॾिया कमदार।